नाज़रीन, हैदराबाद में पीडीएम सुभाणे पाकिस्तान पीपुल्स पार्टी की मेज़बानी हेठि पावर शो करे रही है, जंहिंजे जलसे जूं तैयारियूं आख़िरी मरहले में दाख़िल थी वयूं आहिनि। उन हवाले सां असां सां वीडियो लिंक ते मौजूद है मेरान टीवी जो रिपोर्टर मुदस्सर अब्बास। जी हाँ, बिल्कुल। पीडीएम सुभाणे हैदराबाद में पाकिस्तान पीपुल्स पार्टी की मेज़बानी हेठि पंहिंजो पावर शो करे रही है। जलसे जूं तैयारियूं जारी आहिनि। जलसे जूं तैयारियूं हींअर आख़िरी मरहल में दाख़िल थी चुकियूं आहिनि। मुंहिंजे बैकग्राउंड में तव्हां ॾिसी सघो था त स्टेज जो कमु जेको बि आहे उहो हलंदड़ आहे, जॾहिं त हिन पंडाल खे बि सजाए पियो वञे, जेको कुर्सियूं बि जेको आहे सो लॻाए चुकियो आहिनि, जॾहिं त ॿियो जेको बि हिननि जो कमु आहे उहो बि जारी आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी मेज़बानी हेठि हिन थींदड़ जलसे के पीडीएम सरबराह मौलाना फज़लुर रहमान, पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं पीडीएम जा जेके मरकज़ी अॻवान आहिनि उहे पिणु ख़िताब कंदा। जॾहिं त मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त हितां जे जलसे गाह जे इंतिज़ाम मुताबिक़ हिन जलसे गाह में 50,000 खां वधीक कुर्सियूं लॻाई वियूं आहिनि, जॾहिं त हिन जलसे गाह खे मॉनिटरिंग करण जे लाइ CCTV कैमरास पिणु लॻाई वियूं आहिनि। जॾहिं त हिते जेके पीडीएम अॻवान आहिनि उन इहो बि चवणु आहे त हीउ जेको पीडीएम जो जलसो आहे उहो तारीख़ी जलसो हूंदो, हिन में लखे माण्हू शिरकत पंहिंजी जेको आहे यकीनी बणाईंदा। जी।